हिकिड़ो बुनियादी जमहूरी हक़ आहे, उनखे असां नथा चऊं त न कयो, पर असां उन ते स्टैंड वरितो आहे। उन्हनि जो इहो प्ली आहे त असां लोकल नुमाइंदा उन्हनि जी ॻाल्हि नथा पुॼायूं, पर ही ग़लति ॻाल्हि आहे। असां 2 सालनि खां यकू इन्हनि सां ले विचड़ में आहियूं। पहिरीं जेको प्रोजेक्ट डायरेक्टर हो हाणे बि मौजूदु आहे, सूमरो साहब हींअर बि असां सां मौजूदु आहे, ऐं टोटल इंजीनियरिंग डिपार्टमेंट उन्हनि जो टेक्निकल असां सां गॾु आहिनि। असांजो इशू ई हो, असांजो एतिराज़ ई हो त जॾहिं बि को बि तरक़ी थिए त माण्हुनि जी तबाही जी बुनियाद ते न थिए। तरक़ी जे नाले ते असां पंहिंजे माण्हुनि खे छॾे नथा सघूं। इहो इशू हो जंहिंजे लाइ असां चेयरमैन खे दान ॾिनी हुई। पोइ अॼु CM सां असांजी हिकिड़ी एमरजेंसी मीटिंग हुई सुबुह जो। हुन मीटिंग खां निकिरण खां बाद टोटली असां फील्ड में आहियूं। सुबुह तक़रीबन 9:30 10 11 खां असां क़ाइदाबाद खां शुरू थियूं। असांजो मक़सदु बुनियादी इहो आहे त जिते किथे असांजा ॻोठ या ज़रई ज़मीन या असांजा कूह या असांजा वेल्स जेके डिस्टर्ब थियनि पिया त उन्हनि खे कीअं असां बचायूं। छो त उन्हनि हिकिड़ो प्लान ठाहियो आहे, अञा ताईं उहो बाक़ाइदा फाइनल कोन आहे। असां चाहियूं था त भले एक्सप्रेस वे ठहे, असां उन ते एतिराज़ नथा कयूं, पर असांजो मक़सदु आहे त इनखे 2 ऑप्शन असां ॾिना आहिनि। या त इनखे जॾहिं को जाइ कोन्हे त उन्हनि खे पिलरनि ते कयूं वञे नए जे विचां, या त जिते नए जा साइड 2 साइड आहिनि न, 2 साइडनि खे यूज़ कयो। जिते इन पासे आबादियूं आहिनि त उनखे डाइवर्ट करे हू साइड वठो, जिते उन पासे आबादी या को सर्वी नंबर आहे त इन पासे खणी अचो। बाक़ी हीअ ज़रूरी न आहे त तव्हां पंहिंजी सहूलियत ॾिसी सिधो ठाहियो था। त हीअ तव्हांखे यकीन था ॾियारियूं पर मलीरी माण्हुनि खे, मलीरी तमामु अवाम खे, त असां उन्हनि जा नुमाइंदा आहियूं। असां पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहियूं। पीपल्स पार्टी जो क़यादत, पीपल्स पार्टी जो चीफ मिनिस्टर या असां कॾहिं बि नथा चाहियूं त असां पंहिंजे माण्हुनि खे बेरोज़गार कयूं, तबाह कयूं, या उन्हनि खे डिस्पर्स कयूं, या उन्हनि खे बेघर कयूं। इहो इंशाल्लाह कतन कोन थींदो। इन्हनि जे लाइ असां बहितर मनसूबो ठाहींदासीं।